نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. ناظرین و سامعین، سندھ ٹی وی جو پروگرام روشنی جی واٹ آؤں آیا جو میزبان ابوالحسن عبدالخالق قادری اوہاں سبنی کے دل جی گہرائن سان بھلیکار اوہاں جی خدمت میں السلام علیکم ورحمۃ اللہ تعالی وبرکاتہ. ناظرین، بس اوقات انسان عجیب ہکڑی کیفیت جو شکار تھی ویندو ہے. حالانکہ اللہ تبارک و تعالی ہر ایک انسان کے ان جی حیثیت کھان بھی ودیک مہربانی کئی ہوندی ہے، پر وہ چھو تا بین کے ڈسندو رہے تو پنجی پان کا متھان کے ڈسندو رہے تو پانی حیثیت گھٹ سمجھندے وہ انہن جلائے دل میں بلا وجہ بغیر کے سبب جے کوئی کارن نہ ہے دل میں ساڑ پیدا تھے تو ہی چھو ترقی کرے ویو، ہی چھو سٹھو پڑھے تو پیو، ہی چھو اگتے نکری ویو آ، ہن جے اندر یا صلاحیت چھو آ، ہن سٹھو چھو تو پائے، ہی سٹھو چھو تو کھائے. احساس کمتری جو شکار تھی تو ان انسان جڏهं ته اللہ تبارک و تعالی ہر انسان کے ان جو حصو ان جو نصیب کرے چھڑیو آ. جڏهं انسان جنم وٹے تو پیدا تھے تو اللہ تبارک و تعالی ان جو نصیب لکھی تو چھڑے پیو. تو اللہ جی ورچ تے ناراض رہن ऐं अल्लाह ताला उनखे छो एतिरो ॾिनो आहे इहो उन सां साड़ करणु इहो कहिड़ो अमल आहे. असां छो त अर्ज़ु करे चुका आहियूं तव्हांखे त असांजो हीउ जेको प्रोग्राम सिंध टी वी शुरू कयो आहे रोशनीअ जी वाट, इन ई प्रोग्राम में असां तक़रीबन जेके प्रोग्राम कंदासीं उहे सभु जा सभु तक़रीबन चंद हिकु अहिड़ा हूंदा जेके असांजा थोरो साइड ते हूंदा, मगर सभु जा सभु हूंदा तरबियत ते मबनी. तव्हांजी तव्हांजे घराणे जी तव्हांजे बचड़नि जी तरबियत ते. त हिकिड़ो वॾो अंसर आहे जेको इंसान जी दिलनि में नफ़रत जो कारण बणिजे थो ऐं उहो शख़्स मुआशिरे जो सुठो इंसान बणिजण जे बजाए बुराई जी तरफ़ वधंदो थो वञे पियो. अॻे खे त कुझु कोन थो करे सघे, साड़ करण वारो माण्हू जंहिंसां साड़ करे थो उनखे कुझु नथो थिए, ही पाण खे पाण तकलीफ़ में मुबतला कंदो रहे थो. जी हाँ, तव्हां सम्झी हूंदो त अॼु असांजो टॉपिक जेको आहे उहो आहे साड़ सिंधी में चइजे ऐं इनखे अरबी में हसद चइबो आहे. त रीस अलॻि शइ आहे, साड़ अलॻि शइ आहे. साड़ अरबी में उहो चइबो आहे हसद खे. त साड़ करणु कीअं, इन जा नुक़सानात छा आहिनि, इन खां बचण जो तरीक़ो छा आहे, इन समूरी गुफ़्तगू जेका हूंदी समूरे टॉपिक ते इन मौज़ू ते उहा अॼु थींदी इंशाअल्लाह. अॼोके इन टॉपिक ते जीअं असां वटि महिमान तशरीफ़ वठी आया आहिनि उन्हनि जो तारुफ़ करायां, उन खां पोइ मां अॻिते प्रोग्राम हलाइणु चाहींदुसि. सो अॼु असां वटि लाड़काणे जे भर में शहर आहे वारह, उतां तशरीफ़ वठी आया आहिनि मौलाना हिम्मत अली चांडियो साहिबु. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम साईं. अवां जी महिरबानी साईं, तशरीफ़ वठी आयासीं इन प्रोग्राम में ऐं अॼोके मौज़ू ते अवां सां इंशाअल्लाह सेर हासिल बहस थींदी. सो इन सां गॾोगॾु असां वटि हिकु सुठे सना ख़ान जी बि तशरीफ़ आवरी थी आहे, हू बि सुठे आवाज़ सां असांखे नातूं ॿुधाईंदा. उहे आहिनि मोहम्मद कमर अब्बास नक्शबंदी साहिबु. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. मोहतरम, बहुत शुक्रिया आपका आप तशरीफ़ लाए. सो अॼु असां जंहिं टॉपिक ते गुफ़्तगू करणु था चाहियूं उन खां अॻु में असां नात ख़्वान खां नात ॿुधूं ऐं उन खां पोइ जेको आहे सवाल जवाब जो सिलसिलो शुरू थींदो. मां गुज़ारिश कंदुसि मोहम्मद कमर अब्बास नक्शबंदी खे त हू पंहिंजे सुरीली आवाज़ में असांजे सामईन और नाज़रीन खे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि. कुर्बान मैं उनकी बख्शिश के, कुर्बान मैं उनकी बख्शिश के, कि मकसद भी ज़ुबान पर आया नहीं, बिन मांगे दिया और इतना दिया, बिन मांगे दिया और इतना दिया, कि दामन में हमारे समाया नहीं, कुर्बान
قربان میں ان کی بخشش کے کہ ایمان ملا ان کے صدقے قرآن ملا ان کے صدقے ایمان ملا ان کے صدقے قرآن ملا ان کے صدقے کہ رحمان ملا ان کے صدقے رحمان ملا ان کے صدقے وہ کیا ہے جو ہم نے پایا نہیں وہ کیا ہے جو ہم نے پایا نہیں قربان میں ان کی بخشش کے کہ دل بھر گئے منگتوں کے لیکن دینے سے تیری نیت نہ بری دل بھر گئے منگتوں کے لیکن دینے تے تیری نیت نہ بھری کہ جو آیا اسے بھر بھر کے دیا جو آیا اسے بھر بھر کے دیا محروم کبھی لوٹایا نہیں محروم کبھی لوٹایا نہیں قربان میں ان کی بخشش کے اور مقطع دیکھیے کہ اس محسن اعظم کے یوں تو خالد پہ ہزاروں ایسا اس محسن اعظم کے یوں تو خالد پہ ہزاروں ایسا ہے کہ قربان مگر اس ایسا کے قربان مگر اس ایسا کے کہ احسان بھی کیا تو جتایا نہیں احسان بھی کیا تو جتایا نہیں قربان میں ان کی بخشش کے مقصد بھی زباں پر آیا نہیں کہ بن مانگے دیا اور اتنا دیا کہ دامن میں ہمارے سمایا نہیں
माशाल्लाह मोहम्मद कमर अब्बास नक्शबंदी साहब, आपने बेहतरीन अंदाज में सनाखानी पेश की, अल्लाह पाक कबूल फरमाए। नाज़रीन, हींअर असीं सवालात जो सिलसिलो शुरू करियूं था त अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे साड़ यानी हसद। सो हसद यानी साड़ जी तारीफ़ छा आहे अलामा साहब? हसद इनखे चइबो आहे त कंहिंजी नेमत खे ॾिसी करे उन जे ज़वाल जी माण्हू तमन्ना करे, त जेका उन वटि नेमत आहे उहा उनखां खसिजी वञे, छिनजी वञे, तलब थी वञे, इनखे हसद चइबो आहे। अच्छा, माना का बि नेमत तोड़े जो पाण वटि उहा हुजे या न हुजे, इन सां उनजो को बि तालुक न आहे, अॻे वटि न हुजे। अॻे वटि न हुजे। अच्छा, रीस ऐं साड़ यानी हसद जी सिंधी में माना साड़ आहे, जी जी या हसद ई करे वठोसि तव्हां। जी। त रीस में ऐं हसद में फ़र्क़ु आहे या हिकिड़ी शइ आहे? रीस ऐं हसद में फ़र्क़ु आहे। हसद जेको आहे सो हिकिड़ो गुनाह आहे ऐं रीस गुनाह न आहे। रीस जेका आहे उहा इन सिलसिले में बहितर आहे त को नेक अमल करे थो त माण्हू उन सां रीस करे, या को माण्हू इल्मु हासिल करे थो त माण्हू उन सां रीस करे, पाण बि इल्मु हासिल करे। अच्छा, रीस जी माना छा आहे? रीस माना हिकिड़ो उन खां अॻिले खां अॻिते वधण जी कोशिशि करणु, या कम से कम उन जहिड़ो अमल करणु। यानी जेका सलाहियत पंहिंजे अंदरि न आहे जी, उहा सलाहियत अॻे खे ॾिसी करे पंहिंजे अंदरि पैदा करण जी कोशिश जो नालो रीस आहे। ऐं साड़ इहो आहे त मां पाण खे कुझु न ठाहियां, पाण करण जी कुझु कोशिश न कयां, अॻे वटि का नेमत आहे त उहा ख़तम थियण जी ख़्वाहिश रखणु, तबाह थी वञे, इन जी ख़्वाहिश रखणु। मतिलबु हिकिड़ी अदम बर्दाश्त चइजे, या ईअं चइजे त अल्लाह तबारक व तआला जी विर्छ ते नाराज़ रहणु, त अल्लाह तबारक व तआला जेकी विर्छ कई, कंहिंखे हुस्न ॾिनई, कंहिंखे रंग ॾिनई, कंहिंखे पैसो ॾिनई, कंहिंखे सलाहियत ॾिनई, कंहिंखे छा, उहो समूरी शयुनि जो इहो त इनखे छो मिलियो, बिल्कुलु इनखे छो मिलियो? ईअं न त इहो मूंखे बि मिले, जे इहो मूंखे मिले वारी ॻाल्हि हुजे त पोइ इहा रीस थी वई, उन जे लाइ उहो जुस्तजू कंदो, कोशिशि कंदो। अच्छा, हाणे रीस ऐं हसद इहे ॿ अलॻि अलॻि शयूं थी वियूं ऐं इहा शइ डिफाइन थी वई। त हाणे रीस ऐं साड़ पैदा थियण जो जेको सबबु आहे उहो छा आहे? छाजे करे इहा साड़ पैदा थींदो आहे? रीस न, साड़ छो पैदा थींदो आहे ऐं इनखे ख़तमु करण जो तरीक़ो छा आहे? इन जी बुनियादी वजह त इहा आहे त उहो बंदो या त हिकु त ख़ुदा जी विर्छ ते नाराज़ आहे, छो त जेकॾहिं कंहिंखे अल्लाह तबारक व तआला अॻिले खां घणो ॾिए थो, का बि नेमत उनखे वाफ़र मिक़दार में ॾिए थो, त माण्हू हुन सां हिकु तरह जो हसद थो करे त इहा शइ मूं वटि छो न आहे। हालांकि इहा उनजी ग़लति फ़हमी आहे। इंसान ॿिए जे नेमतुनि खे ॾिसी ऐं पोइ पाण सां उनजो मवाज़नो न करे, बल्कि ऑलरेडी जेके इंसान वटि नेमतूं आहिनि, हर माण्हू खे अल्लाह तबारक व तआला एतिरियूं नेमतूं ॾेई छॾियूं आहिनि, उन जे वजूद में, उन जे जिस्म में, उन जे अंदर में, उन जे ज़ाहिर में बेशुमार। जीअं अल्लाह ताला फरमाए थो, भई इन तउद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे नेमतुनि खे शुमार करणु चाहींदो त शुमार न करे सघंदो। यानी एॾा इनामात अल्लाह ताला जा इनामात असांजी उन ते नज़र न आहे, बिल्कुलु, जंहिंजे करे असांजे ज़हन में साड़ पैदा थिए थो, हसद पैदा। यानी जॾहिं असां अल्लाह तबारक व तआला जी उन समूरी नेमतुनि ते गौर करणु शुरू कयूं, कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं इंसान जे जिस्म में आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं घर में आहिनि, कहिड़ियूं ॿार आहिनि, थोरो तस्करो करियो ताकी असां नाज़रीन खे इन जो अहसासु। बेशुमार नेमतूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ वजल फरमायो आहे, वफ़ी अनफुसिकुम अफ़ला तुबसिरून, ऐं तव्हांजे वजूद में बि बेशुमार नेमतूं आहिनि, पर तव्हां उहा बसीरत नथा रखो, तव्हां उन में गौर फ़िक्र नथा कयो। हीअ जेका असांजी अखि आहे, इहा छा घटि नेमत आहे, जंहिंसां जेको कुझु असां ॾिसूं था पिया, हिन सॼी काइनात जा मनाज़िर ॾिसूं था पिया, हीअ नक आहे, इन सां असां ख़ुशबू सिंघूं था पिया। हिकु तहक़ीक़ जे मुताबिक़ त तक़रीबन 40,000 ख़ुशबू जेके आहिनि उहे इंसान पंहिंजे हिन नक सां सिंघी सघे थो, उन में तफ़रीक़ करे सघे थो, फ़र्क़ु करे सघे थो। ऐं हीअ अखि आहे, इहा बि लखे मनाज़िर ॾिसी सघे थी ऐं उन्हनि में फ़र्क़ु जज करे सघे थी। ईअं ई कन आहिनि, त इहे कन बि एॾो वॾो आवाज़ु ॿुधनि था, हर तरह जी गुफ़्तगू जेका बंदो करे थो, ॿुधे थो, हिकिड़ो कन्वेंस जो ॿिए इंसान ताईं वॾे में वॾो हिकिड़ो ज़रियो सोर्स कन बि आहिनि, जंहिंजे बुनियाद ते माण्हू ॿुधे थो, उनखे जवाबु ॾिए थो, उन सां माण्हू तालुक़ु रखे थो। त इंसान जे अंदर में ई एॾियूं वॾियूं बेशुमार अल्लाह ताला अज़्ज़ वजल जूं नेमतूं आहिनि। ज़बान आहे, इन जे बारे में हिकु तहक़ीक़ में आयो त तक़रीबन 9,000 ज़ाइक़ा ज़बान टेस्ट करे सघे थी, उन में तमीज़ करे सघे थी, फ़र्क़ु करे सघे थी। माशाअल्लाह। त एॾियूं वॾियूं नेमतूं आहिनि। इंसान दरअसल उहो जेको हसद करे थो अॻिले सां, उहो पंहिंजे
पाण वटि जेके ऑलरेडी नेमतूं अलाह जी तरफ़ खां उनखे मिलियल आहिनि जंहिंखे साड़ पैदा थिए त जेकॾहिं ईअं कजे जी त ज़बान जो क़दुरु गूंगे खां पुछो, बिल्कुलु गूंगे खे ॾिसे त इहो कीअं वीचारो ॻाल्हाए नथो सघे पियो, वरी जेकॾहिं अखि जो क़दुरु कंहिं नाबीन खे ॾिसिजे, कन जो कंहिं ॿोॾे खे, त बाक़ाइदा माण्हू मजबूर थींदो अल्लाह ताला जो शुक्र अदा करण जो। नाज़रीन, अवां ॿुधी रहिया आहियो त हसद जी मज़म्मत ते गुफ़्तगू थी रही आहे। सो हींअर वक़्तु थियो आहे नंढड़े हिकु कमर्शियल ब्रेक जो, साही था वठूं पिया। अवां बि जेकॾहिं चांहि वग़ैरह पीअणी आहे त फारिग थी वठो। असां चंद लम्हनि में वापसि था अचूं पिया। ॾिसंदा रहो सिंध टीवी, प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, हिकु भेरो अव्हांखे ॿीहर असांजे हिन प्रोग्राम में तशरीफ़ फरमा थियण था। त वेठा पंहिंजे घर में, पर असांजी तरफ़ तवजो करण ते अव्हांखे भलीकार चऊं था। अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी, असांजो प्रोग्राम आहे रोशनीअ जी वाट ऐं असांजो गुफ़्तगू जो सिलसिलो हली रहियो आहे। अल्लामा साहब खां असां साड़ यानी हसद जे मौज़ू ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं। असांजो सवाल जवाब जो सिलसिलो हली रहियो आहे। अल्लामा साहब, साड़ त ख़बर पइजी वई त तॾहिं माण्हू करे थो जॾहिं हू अल्लाह ताला जी नेमतुनि ते गौर नथो करे। जॾहिं अल्लाह तबारक ताला जी नेमतुनि ते इंसानु गौर करणु शुरू करे त हू त कॾहिं बि कंहिंसां साड़ न कंदो, हू त शुक्राने में पूरो थींदो। तव्हां त क़ुर पाक जी आयत बयानु कई त अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं मुंहिंजी नेमतुनि खे ॻणणु चाहियो त ॻणे न सघंदो। एॾो मां तव्हां ते इनामात कया आहिनि, पर तव्हांखे ख़बर न आहे, तव्हांखे शऊर न आहे, तव्हांखे सम्झ न आहे। ज़ाहिर आहे नंढड़ी सोच वारो हूंदो त हू साड़ कंदो, पर जे वॾी सोच वारो हूंदो त हू यक़ीनन अल्लाह जो शुक्र अदा करे ॿियनि जे लाइ दुआऊं कंदो। हाणे सवाल इहो आहे त अॼु जो इंसानु सिर्फ़ु पंहिंजे ज़ाहिर खे संवारण ते तवजो ॾिए थो, बातिन खे नथो संवारणु चाहे। बातिनी मर्ज़ानी साड़ ऐं ॿिया जेके मर्ज़न बातिनी मर्ज़न, उन्हनि मर्ज़नि ते इंसानु तवजो नथो ॾिए। ज़ाहिरी तौर ते जेकॾहिं कंहिंखे ज़ुकाम थी पवे त साईं का मिठाई घुराइणी आहे, न घुराइजो, अॼु मुंहिंजी तबियत सही न आहे, बुखार आहे, मूंखे इहा न खाईंदुसि, साईं फलाणी शइ आहे, मुंहिंजो टेस्ट सही न आहे। ज़ाहिर ते त पूरी पूरी तवजो आहे, बातिन ते तवजो छो न आहे? छा मसइलो आहे? हिन जी बुनियादी वजह इहा आहे त असां इस्लाम जो जेको बुनियादी जेको नज़रियो आहे उहो कम हक़ू अपनायो न आहे। इस्लाम असांखे इहो हुकुम थो ॾिए, या अय्युहल्लज़ीना आमनू उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़ा, ए ईमान वारो इस्लाम में मुकमल जो मुकमल दाख़िल थी वञो। सिर्फ़ु इस्लाम जे तालीमात ते अमल करण जा जेके ॿ पहलू आहिनि, हिकिड़ो ज़ाहिरी आहे, ॿियो बातिनी आहे। असांजो हिन वक़्तु जेको फोकस आहे सिर्फ़ु ज़ाहिर ते आहे। ज़ाहिर खे सेट करिणो आहे, ज़ाहिर खे सिंगारणो आहे, ज़ाहिरी जेके इबादतूं आहिनि उहे सर अंजाम ॾियणियूं आहिनि, पर अंदर में कीनो आहे, अंदर में साड़ हसद आहे, अंदर में तकबुर आहे, अंदर में वॾाई आहे। हिन ईअं चइजे हिकिड़ो शख़्स आहे जंहिंखे ख़बर पइजी वञे ख़ुदा न ख़ास्ता अल्लाह पाक पंहिंजी पनाह में रखे त उनखे हेपाटाइटिस बि आहे, उनखे TB बि आहे, उनखे खोड़ सारा मर्ज़ आहिनि, त उनजी ज़िंदगी कीअं थी वेंदी? बिल्कुलु बेचैन थी वेंदो, यानी हू जीअरो लाश हूंदो, परेशान थी वेंदो। पर उन माण्हू जे अंदरि साड़ बि मौजूदु आहे, तकबुर बि मौजूदु आहे, उन जे अंदरि जेको आहे सो अजीब कीनो आहे, नफ़रत आहे, हिकिड़ो अजीब समूरा मर्ज़ उनजे अंदरि मौजूदु आहिनि, त बि पाण खे वॾो सम्झे थो पियो त मां तमामु भलो माण्हू आहे, तमामु ओॾी फ़िकिर न आहे, हेॾे फ़िकिर आहे। उन्हनि मर्ज़नि जो नुक़सानु इंसान खे केतिरो थी सघे थो, छा थी सघे थो? सही क़ुरान पाक में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़िताब कंदे फरमायो वियो त वमिन शर्रि हासिदिन इज़ा हसद, ऐं मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हासिद जे शर खां मूं ख़ुदा अज़ वजल जी पनाह घुर। हसद एॾो वॾो बुरो अमल आहे, एॾी वॾी हिकिड़ी जेका आहे सा बातिनी बीमारी आहे, जंहिंजी अल्लाह तबारक व तआला क़ुरान में मज़म्मत फरमाई आहे। हिकु हदीस मुबारका में बि फरमायो वियो त हसद जेको आहे उहो नेकिन खे ईअं खाई तबाह बर्बाद करे छॾे थो, जीअं सुकियूं काठियूं बाहि साड़े सफ़ायो करे चटु करे छॾे। अच्छा, जेके बि नेकियूं कयूं आहिनि उन्हनि खे हसद साड़े थो छॾे मुकमल तौर ते। एॾो वॾो नुक़सानु आहे, वॾो नुक़सानु आहे हसद करण वारे जे लाइ। यानी कोई कंहिंजी नेमतुनि खे ॾिसी करे उनजे ज़वाल जी ख़्वाहिश रखे थो त इहा हिन वटि न हुजे, हिनखे इहो छो इज़त मिली, हिनखे छो शान मिलियो, छो मर्तबो मिलियो, छो हिनखे हुसन मिलियो, छो हिनखे नेमत मिली, इहा जेकॾहिं छो ऐं इहा ख़तमु छो नथी थिए, कॾहिं ख़तमु थींदी? पोइ उन ते तावीज़ात कराइणु, जादू करणु, उनजे लाइ अजीब ग़रीब माण्हुनि जे ज़हननि खे इंतिशार पैदा करणु त इंसानु विढ़ो हिन खां खसो, हिन खे नफ़रत, त इन जो नुक़सानु इहो आहे जो बंदे जूं समूरियूं नेकियूं तबाह बर्बाद थी थियूं वञनि। बेज़ाहिर हो पंहिंजो पाण खे नेक पार सां सम्झे थो त मां नमाज़ी बि आहियां, मां हाजी बि आहियां, कारी बि आहियां, मां सभु कुझु आहियां, सदको ख़ैरात कयां थो, पाण खे मुअज़्ज़िज़ बि सम्झे थो,
माण्हुनि जे साम्हूं पंहिंजो हिकिड़ो इमेज बि ठाहे थो। अच्छा माज़रत सां साईं सवाल नाराज़ न थिजो, मुंहिंजो सवाल आहे त तव्हां सां, पर हक़ीक़तनि समूरे सभिनी खां आहे। भला मौलवी खे बर्दाश्त नथो करे, नाथवान खे बर्दाश्त नथो करे, हू चवे थो त इन जो गलो वेहिजी वञे, हीउ सुठो नथो ॻाल्हाए, ॻाल्हाईंदो बि सही त बि ऐब कढंदो, नाथवान खे बर्दाश्त न कंदो, उन जे अंदरि ऐब कढंदो। इहो मसइलो छा आहे? हालांकि जाहिल जेकॾहिं अहिड़ा कम करे, हसद करे, त पोइ त सम्झ में अचे थो उनखे इल्मु न आहे, पर इल्म वारो जेकॾहिं अहिड़ा अमल करे त पोइ छा चइजे? सही ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु इहा मख़सूस तबिके सां रिलेटेड मामिलो न आहे, इहा हिकिड़ी बातिनी बीमारी आहे, हर इंसान खे थी सघे थी। हर इंसान अॼु जे दौर में इन में मुब्तला ॾिठो वियो आहे। हिकु दुकानदार आहे त पंहिंजे पाड़ेसरी जे दुकानदार सां उहो हसद थो रखे, त जीअं ऐं कोशिशि थो करे, जीअं तव्हां ॻाल्हि कई तावीज़ात करे थो, मुख़्तलिफ़ हरबा हलाए थो, उन जी प्रोपेगंडा करे थो, हिन वटि शयूं नकलू आहिनि, हिन वटि जेको शयूं पियूं आहिनि, या हिन जी जेका लेन देन आहे सही न आहे, तोर माप में कमी थो करे, सॼो हसद जे बुनियाद ते इहो सॼो सिलसिलो थिए थो। पोइ चाहे ॿ दुकानदार हुजनि या चाहे ॿ के ऑफिसर हुजनि, उहे बि पाण में हसद कनि था। इहो हिकिड़ो इंसानु जेको आहे पंहिंजी इस्लाह न करण जे करे, तालीमात इस्लामिया खे पुठी ॾियण जे करे, नतीजो इहो निकिरे थो त इंसानु सम्झे थो बेज़ाहिर त बाबा मां इस्लामी तालीमात ते अहकामनि ते पूरो आहियां, पर हक़ीक़त में हुनखे पंहिंजे तज़किया नफ़्स करण जी ज़रूरत आहे, हुनखे पंहिंजी इस्लाह करण जी ज़रूरत आहे। जेके बीमारियूं हुन जे बातिन में जेके आहिनि से असर पज़ीर थी वियूं आहिनि, उन्हनि खे ख़तमु करे, जेसीं ताईं माण्हू उन्हनि खे ख़तमु न कंदो, हिकु कामिल मुकम्मल हिकिड़ो मुसलमान उहो नथो साबित थी सघे। क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनू, ए ईमान वारो ईमान आणियो। ईमान वारनि खे इहो हुकुम अल्लाह तबारक व तआला अता फरमाए थो त तव्हां ईमान आणियो। हाणे इहा तक़ाज़ा आहे त तव्हां कमा हक़ुहु ईमान जा जेके दर्जात आहिनि, ईमान जूं जेके ॿी शाख़ूं आहिनि, ईमान जा जेके शोबा आहिनि, ऐं ईमान जी जेका तक़ाज़ा आहे मुकम्मल तौर ते उनखे तव्हां अपनायो। जेकॾहिं माण्हूअ खे उनखे नथो अपनाए त उहो बिसार नाले जो मुसलमान आहे, बाक़ी उन जा कम जेके आहिनि से ज़ाहिरा शैतान वारा आहिनि, कम उन जा जेके आहिनि से उहे नाफ़रमाननि वारा आहिनि। तंहिंजे करे इन अमल खां जेको माण्हू पंहिंजो पाण खे न बचाए सघियो, भली हाजी हुजे, कारी हुजे, आलिम हुजे, उन जूं नेकियूं तबाह बर्बाद थी वेंदियूं। अच्छा अलामा साहब, हिन धरती जॾहिं अल्लाह तबारक व तआला वजूद बख़्शियो हिनखे, त हिन धरती ते जॾहिं हज़रत इंसान आयो त सभ खां पहिरीं नाफ़रमानी, पहिरियों गुनाह कहिड़ो थियो धरती ते? पहिरियों शैतान जेको आहे इब्लीस, उन हसद बि कयो, तकबुर बि कयो। बुनियादी जेके गुनाह आहिनि उहे इहे आहिनि। हुन तकबुर कयो त मां जेको आहे सो बाहिमा पैदा थियो आहियां, हीअ मिटी मां पैदा थियो आहियां। माना आदम अलैहिस्सलाम सां साड़ थियो, साड़ कई, त इहे सभु बुनियादी मौजा तौर ते फ़रिश्ता शागिर्द हुआ। बुनियादी तौर ते साड़ ई हुयो त हिन जी इबादत, इन जी ताज़ीमी सजदो इनखे छो थो करायो वञे? सजो त मूंखे करायो वञे, मूंखे बि चयो थो वञे त पहिरियों गुनाह जेको थियो आहे उहो साड़ जी बुनियाद ते थियो आहे। अच्छा इहो त थियो मथे, हेठि धरतीअ ते पहिरियों गुनाह हाबिल ऐं काबिल जे विच में, त ख़ूबसूरत जेका हुई हुन जे निकाह में अचे पई, ऐं जेका उनखे न पई वणेजी अचे पई, त इहो साड़, इहो बि साड़ जो नतीजो हुयो, क़त्ल थियो पहिरियों, त उहो क़त्ल जी बुनियाद बि साड़ ई आहे। बुनियादी तौर ते इहो ई इब्लीस पहिरियों जेको गुनाह कयो आहे उहो साड़ आहे, हसद आहे, ऐं धरतीअ ते जेको पहिरियों क़त्ल थियो आहे उन जो कारण बि साड़ आहे, हसद आहे, साड़ आहे। त इन शइ खां बचण जो को अहिड़ो तरीक़ो आसान ॿुधायो। हाणे असां जेके बि, मां तव्हां सां ॻाल्हायां थो, या जेके असां नाज़रीन सामाईन ॿुधनि था, यकीनन हिकिड़ी जुस्तजू पैदा थी हूंदी थी। हाणे इहो मर्ज़ त ज़ाहिरी जेके अमराज़ आहिनि उन जे लाइ तबीब आहिनि, डॉक्टर आहिनि, हिन मर्ज़ जो इलाज कीअं थिए? केरु असांजो इन शइ जो, इन मर्ज़ जो इलाज असांखे इस्लाम में ॿुधायो वियो आहे न, त तव्हां अल्लाह ताला अज़्ज़ वजल जी जेके नेमतूं आहिनि, जेका अल्लाह जी तक़सीम आहे, हिकु त इंसानु उन ते राज़ी रहे, ॿियो त इहा कोशिशि करे त हू उन जे ज़वाल जी कोशिशि न करे, जंहिंखे इहा नेमत अल्लाह तबारक व तआला ॾिनी आहे, उन जे ज़वाल जी कोशिशि न करे, अल्लाह तबारक व तआला खां ख़ुदि उहा नेमत हासिलु करण जी अल्लाह ताला खां दुआ घुरे, अल्लाह ताला जी बारगाह में जेको आहे सो सर्ब सुजूद थिए, छो त उहा नेमत बि त उनखे अल्लाह ताला ई ॾिनी आहे, ऐं उहा नेमत अल्लाह ताला चाहे त असांखे बि ॾेई सघे थो, उनखे बि ॾेई सघे थो। त अल्लाह जी इन अता ते अल्लाह जी वाखाण करे, जी मिसाल के नाथख़्वान जो आवाज़ सुठो लॻो, माशा अल्लाह, सुभान अल्लाह, के आलिम जो इल्मी गुफ़्तगू या तहरीर सुठी लॻी, त माशा अल्लाह,
सुभान अल्लाह। जी जी बिल्कुलु। अल्लाह जी वखाण कंदो, इन सां हिन खे छा फ़ाइदो थींदो? इन सां हिन खे ॾिसो, इंसानु जॾहिं शुकुरु कंदो न, वाखाण कंदो, अलाह ताला जी सना ऐं तारीफ़ बयानु कंदो, त अलाह ताला त इहो वाइदो फरमायो आहे त ल इन शकरतुम लज़ीदन्नकुम, माशाअल्लाह। जेकॾहिं तव्हां मुंहिंजो शुक्रियो अदा कंदो त पोइ मां पंहिंजूं नेमतूं तव्हांजे मथां कुशादियूं करे छॾींदुसि, वधाए छॾींदुसि। माशाअल्लाह। मां तव्हांजे लाइ पंहिंजे नेमतुनि जा दरवाज़ा खोले छॾींदुसि। हाणे यानी ईअं खणी चइजे त साड़ करण सां नेकियूं सड़नि थियूं पंहिंजूं, बिल्कुलु साड़ करण सां पंहिंजूं नेकियूं सड़नि थियूं, पर जेकॾहिं कोई उन जी अल्लाह जी उन नेमत खे ॾिसी अल्लाह जो शान बयानु करे त उन खां वधीक नेमतूं अलाह ताला उनखे अता कंदो। हाणे हर अक़लमंद शख़्स खे त इहो घुरिजे त बजाए कंहिंजी नेमत खे ॾिसी करे सड़े, अल्लाह जो शुक्र अदा करे ताकी इहा नेमत अल्लाह ताला खां ई सवाल ई थिए त बाबा या अल्लाह मूंखे बि इहा नेमत अता फरमा, मुंहिंजे मथां बि इहा करम नवाज़ी फरमा जेका तूं हिन बंदे जे मथां फरमाई आहे। त इन हवाले सां इन शइ जो इलाजु माण्हू करे सघे थो, हिकु मोमिन हीअ मुस्लमान। त थी वियो पंहिंजो। हाणे कुझु दोस्त आहिनि जंहिंजे अंदरि हिकिड़ी, हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेको सुठियूं ॻाल्हियूं जी हाणे हीअ गुफ़्तगू हली रही आहे न, इंसानु आहे कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधे थो त पोइ उन जे ज़हन ते उहे शयूं नक्श थी थियूं वञनि पियूं, असरअंदाज़ थियनि थियूं पियूं। पर हाणे इंसान जी जेका उथ वेह आहे न, मर्द जी मुख़्तलिफ़ मर्दनि सां, औरत जी पाड़ेसिरी औरतूं, मिट माइट, अक्सर सोबत जो असरु थी थो वञे, त पोइ उन सोबत खां जान छॾाइजे, इस्लाह कजे या किनारा कश थी करे मिलजे ई न, इन जो हल छा आहे? सोबत में वञे थो वरी साॻियूं ॻाल्हियूं। हाणे हिकिड़ो माण्हू कंहिंजी साड़ खां पाण खे बचाइण जो तहियो करे चुको आहे त मां हाणे साड़ न कंदुमि, मुंहिंजूं नेकियूं तबाह थींदियूं, क़यामत ॾे मां त ईअं लाचार बीठो हूंदुमि, बग़ैर नेमतुनि जे, बग़ैर नेकियुनि जे क़यामत ॾे अचण त फज़ूल आहे न, सॼी उमिरि ज़ाया थी वई। त हाणे मां बचाइण थो चाहियां पंहिंजूं नेकियूं, पर जंहिं सोबत में वियां थो उते अचण सां ई कंहिं न कंहिं सां साड़ आहे, उहो गुफ़्तगू शुरू थी वञे पई, त हाणे उन्हनि जी गुफ़्तगू खे नथो वरनाए त वेही नथो सघे, वरनाए थो त नेकियूं वरी ज़ाया थो थिए। इन जो हल छा आहे? इन जो हल इहो ई आहे न, जेको असांखे हिन उम्मत जो जेको हिन उम्मत खे जेको फ़रीज़ो सौंपियो वियो आहे, नेकीअ जो हुकुम करणु ऐं बुराई खां रोकणु। इंसानु जंहिं बि महफ़िल में ॾिसे थो, जिथे बि दोस्तनि सां बैठक करे थो, सोबत में वेहे थो, जेकॾहिं उन महफ़िल में का अहिड़ी बुराई ॾिसे थो त उनखे रोकण जी कोशिशि करे, उन जी इस्लाह जी कोशिशि करे, उन्हनि माण्हुनि जी जेको आहे सो जेको माइंड सेट आहे उनखे चेंज करण जी कोशिशि करे, पर जे लामुहाल उहो मसइलो हल ई नथो थिए, उहे माण्हू उन शइ खे पंहिंजी ज़हनियत खे तब्दील करण ई नथा चाहिनि, त पोइ ज़ाहिर आहे उनजो आख़िरी हल त इहो ई आहे त उन्हनि खां माण्हू किनारा कशी अख़्तियार करे। हाणे अर्ज़ु इहो आहे त इन शयुनि खे ॾिसूं था त मुआशिरे जे असांजे बदनसीबी चइजे, बदकिस्मती चइजे, जो एॾो बातिनी अमराज़ वधी विया आहिनि, एॾो वधी विया आहिनि, जेकॾहिं असां इस्लाह करण जी ॿ ऑप्शन आहिनि, इस्लाह करण जी कोशिशि करियूं था त हिन दौर में केरु आहे जेको पाण खे घटि सम्झे ऐं ॿिए जी ॻाल्हि ॿुधण ते राज़ी थिए, त तूं मूंखे सम्झाईंदे, तूं मुंहिंजी इस्लाह कंदे, हिकु सबबु। ॿियो इहो, जे किनारा कश थियूं था त अकेला रहिजी था वञूं, कंहिंखे ॻोल्हींदासूं, आख़िर इन जो हल छा आहे? साईं ॾिसो न, बुराईअ खे जेकॾहिं असां न रोकींदासीं त ठीकु आहे, उहा असां में न आहे, पर सुभाणे उहा बुराई जेका असांजे सोबत याफ़्ता ॿियनि दोस्तनि में आहे, असांजी जंहिं कंपनी में वेहूं था उन में बुराई आहे, त उहा फाइनली वरी जेको अटैक कंदी त असांजी ज़ात ते बि कंदी न। इन जो तरीक़ेकार इहो आहे त उन बुराई खां पंहिंजो पाण खे बचाइणो आहे। बुराई खां बचाइण जे लाइ इहो आहे त या त जिथे बुराई थिए थी उनजी तूं मज़म्मत कर, उनजी इस्लाह कर, जे इस्लाह नथी थिए त पोइ ज़ाहिर आहे उन्हनि खां पंहिंजा जेको आहे सो पंहिंजो पाण खे अलॻि रखिणो आहे उन्हनि खां। छो त हाणे छा आहे न साईं, अर्ज़ु इहो आहे त असरु तॾहिं थींदो आहे जॾहिं इंसान जे पंहिंजे अंदरि अमल हुजे, मुंहिंजे अंदरि अमल न हुजे ऐं मां ॿिए खे झलियां त असरु नथो थिए। त हाणे अहिड़ो को तरीक़ो आहे जो इन्हनि खे अहिड़ी शइ ॿुधाई वञे, ॾेखारी वञे, पढ़ाई वञे जो इन जे ज़हननि ते असरु थिए। मां चाहियां थो त मां पंहिंजे दोस्तनि खे बि न छॾियां ऐं चाहियां थो त उन्हनि जे अंदरि इहे बातिनी अमराज़ बि ख़तमु थियनि। त इहो तरीक़ेकार छा हुजणु घुरिजे, कंहिंजी ज़बान, कंहिंजी तहरीर ॿुधाई वञे, इन जो जवाबु मां तव्हां खां ब्रेक खां बाद वठंदुमि। नाज़रीन, हींअर वक़्तु थियो आहे नंढड़ी साहीअ जो, असां इजो था वापसि वरूं, अवां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन सामईन, हिकु भेरो वरी दिलि जी गहराइनि सां लख बिस्मिल्लाह, भलीकार, ख़ुशि आमदीद।
वेलकम। अवां असांजो प्रोग्राम सिंध टीवी जो रोशनी जी वाट ॾिसी रहिया आहियो ऐं मुख़्तलिफ़ सवालात जो सिलसिलो हली रहियो आहे। सवाल अधु में रहियल हो उहो इनखे पूरो करियूं त अलामा साहब मूं इहो अर्ज़ु कयो पए त जॾहिं को बाअमल माण्हू चवे थो न का ॻाल्हि त असरु करे थी, हू पाण बेअमल आहे, ॿिए खे रोकण जी कोशिशि करे थो त यार साड़ न कयो, असरु नथो थिए। हाणे आख़िर कीअं उन्हनि जी इस्लाह थिए? छो त ज़रूरु थोरी आहे त मां जान छॾायां, मुंहिंजे मथां त इहो आहे न वज़किर फ़इन्न ज़िक्र तनफ़उल मोमिनीन, सम्झाइण मोमिन, सम्झाइण जो तरीक़ो चेंज करिणो आहे। कहिड़ो तरीक़ो इख़्तियार कयां जो इन्हनि जी इस्लाह थिए? उनजे लाइ साईं ज़रूरी आहे त जेके नेक माण्हू आहिनि, उलमा आहिनि, उन्हनि माण्हुनि खे उन्हनि जी सोबत में वठी वञिजे, उन्हनि जा प्रोग्राम कराया वञनि अरेंज करे, हिननि माण्हुनि खे दावत ॾेई उन्हनि में घुरायो वञे। ऐं ॿियो उन्हनि उलमा इकराम जा जेके किताब आहिनि उहे किताब इन मौज़ूआत ते उहे हिननि खे पढ़ाया वञनि त जीअं हू पढ़ी ऐं उन ते ग़ौर फ़िक्र कनि, जीअं हुननि में अमल जो जज़्बो पैदा थिए। ऐं इन जे लाइ बहितर माना वरी बि इहो ई हल आहे त माण्हू नेक माण्हुनि जी सोबत अख़्तियार करे। माशाअल्लाह। यानी कि जेकॾहिं पंहिंजी ज़बान असरु नथी करे त पोइ उलमा जी महफ़िलनि में उनखे विहारियो वञे, अलाह जे नेक बाननि सूफ़िन बुज़ुर्गनि जी बारगाह में इनखे हाज़िर करायो वञे ताकी उन्हनि जा सुहिणा सुखनि, छो त हू बाअमलनि, उनजी ज़बान में असरु थींदो। उहो बि नथो थी सघे, मुमकिन न आहे त पोइ उनजी तहरीर जेका क़ुरान हदीस ते मबनी आहे उहा पेश कई वञे ऐं अलाह जी बारगाह में दुआऊं घुरियूं वञनि त मुंहिंजा अलाह मुंहिंजे दोस्तनि खे हिदायत अता फरमा, मूंखे बि सिधी वाट ते हला, मुंहिंजे दोस्तनि खे बि, मुंहिंजे घर भातियुनि खे बि सिधी वाट ते हलाए। तमामु बहितरीनु अंदाज़ में तव्हां सम्झायो। नाज़रीन, अवां जे तरफ़ां जेका महिरबानी थिए थी, सवाल जवाब जो सिलसिलो थिए थो त तव्हां जेके सवालात उमाणियो पिया उन्हनि सवालात मंझां अॼु पहिरियों सवाल अलामा साहब खां आहे अदी फरीहा शेख ख़ैरपुर खां। उनजो सवाल इहो आहे त अलामा साहब, मुड़ुस जी इजाज़त खां बग़ैर ख़ैरात करणु कीअं आहे? हिन मुड़ुस जेको खाद खुराक या राशन वठी थो ॾिए पियो, हर भेरे मां मुड़ुस खां कीअं इजाज़त वठां? मुंहिंजे दर ते को सवाली आयो, ॾिसां थी वाकई इहो हक़दार आहे, बुखायल आहे, उनखे मानी खाराइणी आहे, या को मरीज़ आहे उनखे इलाजु कराइणो आहे, त हर भेरे मुड़ुस खां इजाज़त वठणी पवंदी या बग़ैर इजाज़त जे मां ख़ैरात करे सघां थी? बुनियादी तौर ते त औरत जेका आहे मुड़ुस जी सॼी मिल्कियत जी, उनजे घर जी, उनजी इज़त जी अमीन आहे। अमीन यानी अमानतदार आहे, उन वटि अमानत सौंपी वई वटि हर शइ अमानत आहे, हू उनखे हुनजी हिफ़ाज़त करणी आहे। पर उर्फ़ आम में जेकॾहिं हुनजी रूटीन आहे हुनजे मुड़ुस जी, को बुखायल अचे थो उनखे मानी खाराए थो, चवे थो, को अहिड़ो माण्हू साहिल अचे थो उनजी सवाल पूरो थो करे, जे उनजी रूटीन आहे ऐं हीअ जेकॾहिं उन रूटीन जे हिसाब सां जेकॾहिं करे थी त को मसइलो न आहे। पर जेकॾहिं हू मुकमल तौर ते इन शइ खे बाउंड करे थो छॾे त मूंखां सवाइ तव्हांखे कुझु बि कंहिंखे नाहे ॾियणो, का बि शइ सदको ख़ैरात नाहे करणी, उनजी पाबंदी आहे, त पोइ त ज़ाहिर आहे त इहा शइ मशरूत थी वई मुड़ुस जी इजाज़त सां। जेसीं ताईं मुड़ुस इजाज़त नथो ॾिए त औरत पंहिंजे तरफ़ खां त पोइ इन जे लाइ बहितर इहो न आहे त मुड़ुस जे साम्हूं ही गुज़ारिश करे छॾे त जेको तव्हां राशन आंदो आहे या जेको तव्हां मिल्कियत मुंहिंजे हवाले कई आहे, मूंखे इजाज़त ॾेई छॾियो त मां चाहियां त हस्ब तौफ़ीक़ कंहिंजी मदद करे सघां। उन सां इहो थींदो जो उनजी इजाज़त हिकिड़ी कुल्ली इख़्तियार अची वियो, यानी इजाज़त मिली वई, हाणे हू ख़ैरात करणु चाहे त ख़ैरात करे सघे त उनखे अजर बि मिलंदो ऐं क़यामत वारे ॾींहुं पुछाणो बि न थींदो। नाज़रीन, गंबट खां मोहम्मद हसनैन जो सवाल आहे, गंबट शहर खां, त असां वटि ही हिकिड़ो बहितरीनु सवाल कयो अथऊं, तव्हां जेके ॿिया नाज़रीन साम्हूं ॾिसी रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो, तव्हां जे लाइ बि आहे त मेडिकल रिप्रेज़ेंटेटिव्स जेके कंहिं बि कंपनी खे जॉइन कनि था त डॉक्टर्स जे लाइ उन्हनि खे अमानत तौरु दवाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि जंहिंखे सैम्पलिंग चइबो आहे, त हीअ तव्हीं वञी शहर जे या जेको एरिया उन्हनि खे ॾिनो वियो आहे उन्हनि ताईं तव्हां हीअ सैंपल पहुचायो, नमूनो आहे त असां जूं दवाऊं हिन क़िस्म जूं आहिनि, उहे डॉक्टर चाहिनि ग़रीबनि खे ॾियनि, अमीरनि खे ॾियनि, छो त उन्हनि खे उनजो नतीजो अख़ज़ करिणो आहे त हिन दवा में असरु केतिरो आहे। पोइ उहो डॉक्टर रिकमेंड कंदो त बाबा हीअ दवा लिखिजे न लिखिजे, कंपनी अमानत ॾिए थी पई मेडिकल रिप्रेज़ेंटेटिव खे त इहा अमानत डॉक्टर ताईं पहुचायो ताकी डॉक्टर असांजी कंपनी जी शयुनि जी ॾिसे त वाक़ई में केतिरी क्वालिटी आहे। पर जेकॾहिं उहा दवा इन मेडिकल रिप्रेज़ेंटेटिव डॉक्टर ताईं पहुचाई कोन, पंहिंजो पाण उन कंहिं ग़रीब खे ॾिनी त तूं वञी इस्तेमालु कर, हीअ उनजो मालिक सम्झी वेठो पंहिंजो पाण खे, त छा उन ग़रीब खे इहा दवा ॾियणु हिकु अमानत
अमानत वारे ताईं पहुचाइणु जेको हिन जो अहल हुयो उन ते पहुचाई न, बल्कि ग़रीब खे ॾिनई। त छा ही सवाल करण वारे सवाल इहो कयो आहे त छा उन ग़रीब जी मदद करण जो इनखे अजर मिलंदो या अमानत में ख़यानत करण जो गुनाह मिलंदो? ॾिसो, हू ख़ैरात या सदको माण्हू पंहिंजी मिल्कियत मां करे सघे थो, जेका हुनजी पर्सनली पंहिंजी आहे। जेकॾहिं का बि शइ हुनखे अमानतनि मिली, पैसा मिलिया या का बि शइ मिली, उहा ॿिए ताईं पहुचाइणी आहे, पंहिंजे जंहिंजी उहा अमानत आहे। जेकॾहिं हू नथो पहुचाए, विच में ई उहा हेॾे होॾे करे छॾे थो, त ज़ाहिर आहे हू गुनहगार थींदो न। इन ते हुनखे सवाबु थोरी मिलंदो, हू गुनहगार थींदो। अञा अमानत में ख़यानत करण जो इहो गुनाह, अमानत में ख़यानत करण जे करे गुनहगार थींदो। तादाद अची ग़रीबनि खे मेडिकल रिपोर्ट, अञा त ॾुखी ॻाल्हि त अञा ॿी आहे त बजाए जो कंहिं ग़रीब जी मदद थी या कंहिंखे हिते डॉक्टर ताईं पहुचण जे बजाए हिकु तादाद आहे जेका मिसयूज़ थी थी वञे पई, त पोइ उहो वरी इन हवाले सां अल्लाह ताला जी बारगाह में कहिड़े अंदाज़ में हाज़िर थींदो जो हू सम्झे त मां नेकी कई। यानी ईअं खणी चइजे त इल्म खां बग़ैर अमल जेको आहे उहो ईअं जीअं बग़ैर रूह जेको आहे, बग़ैर जिस्म जेको आहे उहो बग़ैर रूह जे आहे। यानी इल्मु नाहे त पोइ इंसान जेको आहे उहो बेकार आहे। तंहिंजे करे नाज़रीन, गुनाह खां बचण जो ज़रियो जेको आहे न वॾे में वॾो इहो आहे त ख़बर हुजणु घुरिजे त गुनाह ई नेकी आहे। असां वटि त हालत इहा वञी बीठी आहे जो गुनाह आहे या न इन जी परवाह ई नाहे, सिखणो ई नाहे, सम्झणो ई नाहे। तंहिंजे करे मां सभिनी पंहिंजे हिन चैनल जे तवसुत सां तमामु नाज़रीनो सामाईन जी ख़िदमत में गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजा भाइरो, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजा दोस्तो, तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त उलमा जेके आलिम सगोरा आहिनि, क़ुरान ऐं हदीस जो इल्मु रखनि था, त महिरबानी करे उन्हनि सां उन जी सोबत इख़्तियार कयो, उन्हनि जी महफ़िलुनि में अचो वञो, उन्हनि जी ख़िदमत में हाज़िरी ॾियो ऐं सिखंदा रहो, ॿुधंदा रहो, ताकी तव्हांखे इल्मु मिले ऐं सम्झ मिले। सम्झ मिलंदी त गुनाह खे गुनाह सम्झंदो, नेकी खे नेकी, न त उल्टो थी वेंदो। हुयो गुनाह अमानत में ख़यानत करण जो, तव्हां नेकी सम्झी कंदा रहियो, सॼी उमिरि गुज़री वई, क़यामत वारे ॾींहुं पशेमानी थी। सो नाज़रीन, असांजो जेको वक़्तु हूंदो आहे उहो मुख़्तसर हूंदो आहे। सो अॼु असां जेको प्रोग्राम कयोसीं अव्हांखे कीअं लॻो, फीडबैक घुरिजे। तव्हां पंहिंजो फीडबैक असांजे यूट्यूब चैनल ते ॾेई सघो था। यूट्यूब ते सिंध TV HD इस्लामिक लिखी करे सर्च करियो। उनखे तव्हां जेकॾहिं अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि खे करायो। हीउ प्रोग्राम ॾिसो, इन प्रोग्राम में अव्हांखे कहिड़ी शइ सुठी लॻी ऐं कहिड़ी शइ अञा सुठी ॾिसणु चाहियो था, उन में कमेंट्स करियो। ऐं जेकॾहिं चाहियो था तव्हांजो को सुवाल हिन प्रोग्राम में शामिलु कयो वञे त तव्हां उहो सुवाल असांजी यूट्यूब चैनल जे व्यूज़ में जॾहिं तव्हां ॾिसो था ऐं लिखो हेठि, उन ते लिखंदव, तव्हांजी इनशाअल्लाह उन सुवाल जो जवाबु ॾियारियो वेंदो, तव्हांखे असांजे प्रोग्राम में शामिलु कयो वेंदो। जे तव्हां यूट्यूबर न आहियो, यूट्यूब इस्तेमालु नथा करियो, नथा ॾिसो फेसबुक, त पोइ फेसबुक ते बि असांजो पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल। इनखे तव्हां फॉलो करियो, उनखे तव्हां लाइक करियो असांजे प्रोग्राम खे ऐं शेयर करियो। हीअ नेकी आहे। तव्हां अॼोको प्रोग्राम तव्हांखे जेकॾहिं पसंदि आयो आहे, का बि शइ सुठी लॻी आहे, इहा शइ तव्हां जेकॾहिं फॉरवर्ड कंदो न, शेयर कंदो, तव्हां उन नेकी में बराबरि जा शरीक थी वेंदो। तव्हांखे बि सवाबु मिलंदो, असांखे मिलंदो ऐं असांजे जेको इदारो आहे सिंध TV, उनखे अल्लाह तबारक व ताला शाद रखे, आबाद रखे, अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। सो इन्हनि लफ़्ज़नि सां सभ खां पहिरीं तमां मौलाना हिम्मत अली चांडियो साहब जो थोराइतो आहियां, जो वारह खां तशरीफ़ वठी अची आया असांजे स्टूडियो में, असांजे प्रोग्राम खे जॉइन कयो ऐं असांजे सवालनि जा जवाब ॾिनासीं। अव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा, अल्लाह पाक अव्हांखे शाद ऐं आबाद रखे। उनखां पोइ मोहम्मद कमर अब्बास नक्शबंदी साहब, आपका बेहद शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए, हमारे प्रोग्राम में नाते सुनाई और आखिर में भी आपसे नात सुनेंगे। इन्हनि लफ़्ज़नि सां, इन दुआ सां त अल्लाह तबारक व ताला चाहियो त सुभाणे वरी अव्हां सां नज़रुनि जी मुलाक़ात थींदी, नए टॉपिक सां, नओं प्रोग्राम हूंदो इंशाअल्लाह तबारक व ताला। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला। कोई मंसूर कोई बन के ग़ज़ाली आए, कोई मंसूर कोई बन के ग़ज़ाली आए, कि कोई मंसूर कोई
بن کے غزالی آئے کہ ان کے دربار پیارے دربار سے ہو کر جو سوالی آئے ان کے دربار سے ہو کر جو سوالی آئے کہ ان کی رحمت کو تو یہ بات گوارا ہی نہیں کہ ان کی رحمت کو تو یہ بات گوارا ہی نہیں کہ ان کی چوکھٹ پہ کوئی جائے تو خالی آئے کہ دل شکستہ وہ جوڑ دیتے ہیں ارے بات ان پر جو چھوڑ دیتے ہیں اور ان کے جود و کرم کا کیا کہنا کہ لاکھ مانگو کروڑ دیتے ہیں کہ ان کی رحمت کو تو یہ بات گوارا ہی نہیں کہ ان کی چوکھٹ پہ کوئی جائے تو خالی آئے ان کی چوکھٹ پہ کوئی جائے تو خالی آئے اور ہو میرے بس میں تو میں دل میں بٹھا لوں کو کہ ہو میرے بس میں تو میں دل میں بٹھا لوں ان کو کہ چوم کر جو میرے سرکار کی جالی آئے چوم کر جو میرے سرکار کی جالی آئے چوم کر جو میرے سرکار کی جالی آئے کہ ان کا جلوہ تو ہے موجود یہاں بھی لیکن کہ ان کا جلوہ پیارا جلوہ تو ہے موجود یہاں بھی لیکن کہ کوئی لے کر تو نظر دیکھنے والی آئے کوئی لے کر تو نظر دیکھنے والی آئے کوئی منصور کوئی بن کے غزالی آئے. سبحان اللہ. سبسکرائب करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो.